उहो ताक़त अचणु घटि करे या छा नाराज़गी आहे छा? न सुठ। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तो, जीअं त अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल तौलाब। जी हाँ, किस्त नंबर 43 किस्त नंबर जे बाबति अवां दोस्तनि सां कंदासीं अहम कचहरियूं, अहम अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। मां उमेदु कयां थो त जेके बि मुंहिंजा वीडियोज़ अचनि था पिया, सभु दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे अवां आख़िर ताईं ॾिसंदा कयो ऐं ॾिसंदा इंशा अल्लाहुल अज़ीम। ऐं जेके ही दोस्त मुंहिंजा नवां अचण वारा जेके दोस्त अचनि पिया मुंहिंजे हिन चैनल ते, उन्हनि सभिनी दोस्तनि खे सभ खां पहिरियां त मां इहा गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अगरि न्यू आहियो त दोस्तो मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका बि न्यू वीडियो हूंदी उहा अवां दोस्तनि ताईं बआसानी अवां ताईं पहुची सघंदी ऐं अवां खे हिकु न्यू अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुची वेंदी। त उमेदु कयां थो पियो त अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे चुका हूंदा ऐं बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो हूंदो। त दोस्तो, जन जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं लाइक कमेंट कया आहिनि उन्हनि दोस्तनि जन दोस्तनि, त मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया बि अदा कयां थो। जीअं त असांजो हिकिड़ो दोस्त आहे अरबाब अली खोसो ऐं नज़ीर अहमद साहब ऐं असलम नोहिड़ी साहब, अब्दुल मजीद साहब ऐं असांजो ॿियो भाउ आहे जमशेर। जी आदा। ऐं ॿियो अदा असांजो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा, जंहिंजो तालुक़ु आहे ज़िले ठठे सां। ऐं ॿियो असांजो भाउ आहे शहज़ाद ख़ान, उन अदे कोन लिखियो आहे त किथां जो आहे। ॿियो अदो आहे असांजो सरमद, ऐं सरमद बि पंहिंजे सिटीअ जो नालो न आहे लिखियो। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे हक़ नवाज़ मरी, अदा हक़ नवाज़ मरी बि पंहिंजो जेको आहे न शहर जो नालो कोन लिखियो अथसि। ऐं ॿियो आहे असांजो अदा ग़ुलाम अली पालारी, अदा ग़ुलाम अली पालारी साहिबु, अव्हां जी बि वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक ऐं पंहिंजी सिटीअ जो नालो लिखंदा करो। ऐं हुन खां अलावा ॿियो असांजो दोस्त आहे असगर अली थेबो। जी अदा असगर अली थेबो साहिबु असांजो तमामु बहितरीनु सब्सक्राइब मुंहिंजो दोस्त आहे ऐं मूंखे हमेशह पंहिंजे जेके बि मुंहिंजा कमेंट ईंदा आहिनि मामे जे नाले सां छॾींदो आहे मूंखे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि आहे, न्यू दोस्त आहे अज़ीज़ गोपांग, उन अदे जो तालुक़ु आहे सखर शहर सां। ऐं ॿियो असांजो हिकिड़ो पंजाब सां हिकिड़ो असांजो दोस्त जो तालुक़ु आहे अब्दुल शकूर, जंहिंजो तालुक़ु आहे कोट सब्ज़र खां। ऐं जेके बि दोस्त आहिनि जन दोस्तनि मूंखे कमेंट कया आहिनि, उन्हनि दोस्तनि जा मां पंहिंजे हिन वीडियो में उन्हनि जा मां नाला बि खणी चुको आहियां। ऐं उन्हनि दोस्तनि खे वरी बि ॿीहर इहे गुज़ारिश कंदो हलंदुसि त दोस्तो बराए महिरबानी कमेंट में पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु लिखंदा करो त जीअं मूंखे नालो पढ़ण में ऐं जेको आहे अव्हांजो शुक्रियो अदा करण में मूंखे आसानी थिए। त अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहो। जी हाँ दोस्तो, त जीअं मां हींअर अव्हां दोस्तनि खे इहा नंढड़ी गुज़ारिश कयसि त जेकॾहिं असांजा दोस्त हींअर जेके न्यू दोस्त आयल आहे मुंहिंजो, हुनखे बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त दोस्त बराए महिरबानी जेकॾहिं अञा ताईं दोस्त अञा ताईं अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त हिन भाउ अदाकार काज़ी अब्दुल सत्तार जे चैनल खे सब्सक्राइब कर ऐं बेल आल बटन खे दॿाए त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका बि वीडियो आहे उहा अव्हां दोस्त ताईं बआसानी पहुची वेंदी। त ॻाल्हि कयूं था पिया एपिसोड सोप सीरियल दुलाब जे बारे में ॻाल्हाईंदा हलंदासूं त जीअं का हींअर 41 नंबर किस्त नंबर जेका हीअं 41 ॾिसी चुका आहियो ऐं 42 बि ॾिसी चुका आहियो। त हाणे जेकी असीं ॻाल्हि कंदासीं 43 में, त उनमें छा थियण वारो आहे ऐं छा थींदो
ऐं जेको तव्हां 41 क़िस्त में जेको ॾिसी चुका आहियो त जीअं मीर मंसूर ख़ान कूंज खे पंहिंजे ककर जे हवाले करे थो पियो ऐं ककर वारा कूंज खे वठी वेंदा आहिनि, जिथे ककर पंहिंजी भेण खे वॾा दावा करे थो, जेको हुनखे सम्झाए थो ॾाढो जेको आहे तो असांजी जेको आहे इज़त मिटीअ में मिलाए छॾी, ऐं जेको आहे वॾा जुमिला ॻाल्हाए थो, जिन करे कूंज ऐं हुनजी जेको अमड़ पेशमान हूंदियूं आहिनि ख़ामोश ते बीह करे इहो तमाशो ॾिसंदियूं आहिनि। ऐं ककर होॾां हलियो वेंदो आहे त ककर जेको ॿियो मलूक आहे उहो बि हुनजी ज़ाल खे चवणु लॻंदो आहे त तव्हां खे असां ॿिन्हिनि खे मारण जी कोशिशि कई अथई, हींअर असां तव्हांखे छॾे ॾिनो आहे जो तव्हांखे हिकिड़ी अगरि तव्हां ग़लती कयो त किथे ॿाहिरि ॿीहर इहो क़दम खयो त तव्हांखे जेको आहे ज़िंदा कोन छॾींदासीं। ऐं हेॾां पंहिंजो जेको आहे इंस्पेक्टर खे जेको आहे DSP वॾो दाबो करे थो त तूं जेको कमु करे थो पियो उन्हनि जी जेको आहे सपोर्ट करे थो वॾेरनि जी जेके आहिनि, ऐं उन्हनि में जेको आहे तूं मीर मंसूर ख़ान खे बि जेको आहे इहो तकलीफ़ पहुचाए थो ऐं मीर शाहनवाज़ खे बि तकलीफ़ पहुचाए थो, जिन करे एहसान चए थो त अगरि जेकॾहिं मूं अहिड़ो को कमु कयो हूंदो त अव्हां जी इजाज़त खां बग़ैर मूं को अहिड़ो कमु नाहे कयो। ऐं हुन खां अलावा पोइ बि DSP जेको आहे हुनखे वरी दावा करे थो। इन खां पोइ वरी जेको ॿियो सीन लॻे थो पियो उहो ॿियो सीन बि इहो ई आहे सोढल वारनि जो, सोढल ऐं हुनजे सौट जो, जेको हिनखे सौट खे चवंदो आहे त सौट सोढल खे त दादा तूं असांखे लॻे थो त तूं असांखां कावड़ियल आहीं, छा ॻाल्हि आहे जंहिंजे करे तूं जेको आहे मूड ऑफ लॻे थो, जंहिंजे करे सोढल चए थो त मूंखे जेको आहे मंसूर ख़ान छॾायो, जंहिं मूंखे छॾायो तव्हां मुंहिंजे भाउ जो जेको मुराद ख़ान जी मां हेॾी इज़त कंदो आहियां, उन मुंहिंजे छॾाइण में कहिड़ो इहो कयो, जेको कमु कयो मूं पाण कयो, कहिड़े हिसाब सां मंसूर ख़ान खे मनरायो। ऐं उहा सारी हक़ीक़त मूंखे ख़बर आहे, मुंहिंजे बावजूदि मीर मंसूर ख़ान मूंखे छोकिरीअ सां हिकिड़ा ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ बि न छॾियो, जंहिंजे करे उनजी जी कावड़ मीर मंसूर ख़ान मथां बि हूंदी आहे ऐं होॾां वरी जेको आहे पंहिंजे सोटनि मथां बि हूंदी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त अॻिते इहो छा थींदो, ऐं मीर जेको आहे सोढल ख़ान ऐं मीर मंसूर ख़ान में झगड़ो थी सघे थो, या वरी जेको आहे सोढल जो पंहिंजे सौटनि सां जहिड़ो थी सघे थो। जीअं त हींअर अव्हां 41 नंबर क़िस्त में अव्हां जेको ॾिसी चुका आहियो उन में जेको आहे सोढल अगरि अचे थो जिते मीर मंसूर ख़ान मुराद ख़ान वारनि खे ठाह जे लाइ ॻाल्हियूं ॻाल्हाइण जे लाइ चए थो, जिथे हू चए थो त सोढल खे हिते घुरायो, जंहिं ते मुराद चए थो त मुंहिंजी ॻाल्हि हिते हलंदी आहे ऐं मां हिननि जो वॾो आहियां ऐं सोढल जो हुजणु न हुजे, जंहिंजे करे सोढल अची उहे ॻाल्हियूं ॿुधे थो ऐं सोढल खे उहो ॾुखु पहुचे थो, जेको उतां ॿाहिरां उतां ते बि नथो वञे ऐं उतां वापसि हलियो वञे थो। अहिड़ीअ तरह दोस्तो अव्हां दोस्तनि ते मां जेका हीअ अपडेट पहुचाए रहियो आहियां, इहा आहे अपडेट जेकी गुज़िरियल क़िस्त जिन जिन दोस्त 41 नंबर क़िस्त न ॾिठी आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ ही अपडेट आहे, जेके दोस्त न ॾिसी चुकिया आहिनि उन्हनि जे लाइ, ऐं जेके ॾिसी चुका आहिनि उन्हनि दोस्तनि जी बि वॾी महिरबानी। ऐं अॻिते छा थींदो उनजे बारे में अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेको हींअर क़िस्त नंबर जेके 43 अचे थी, 43 क़िस्त में इहे जेको आहे मामलात थींदा, हेॾां जेको आहे सोढल ऐं इन ॿिन्हिनि सोटनि जो पाण में थोरो तनाव बरक़रार रहंदो, जंहिंजे करे इहे थोरा पाण में जेको आहे न ॾुख भरिया जेका इन्हनि जेके मुलाक़ात थींदी ऐं जेको आहे थोरो इन्हनि में झेड़ो थी सघे थो। ऐं हुन खां अलावा कूंज जो छा थींदो इहा का ख़बर न आहे। कूंज जे लाइ जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको नौकर आहे मनठार, जेको उनखे मशवरो ॾिए थो पियो त जे अगरि तोखे ककर ऐं मीर मंसूर ख़ान खे झुकाइणो आहे त तूं उन मथां हिकिड़ो अहिड़ो वार कर जंहिंजे करे मीर मंसूर ख़ान पंहिंजो पाणी ख़तमु थी मरी वेंदो, त जंहिं ते मीर शाहनवाज़ उनखे चवणु लॻंदो त अहिड़ो कहिड़ो वार कयां, चएसि थो त तूं जेको आहे जेका इहा कूंज आहे ककर जी भेण हुनजी घुर कर, ते उहो चए थो त पोइ ककर सां मिलणो पवंदो, जंहिंजे करे ककर इहा ॻाल्हि मञे वेंदो। त हेॾां वरी उहो मंठार हुनखे चए थो त ककर बेकार माण्हू आहे ऐं उहो जेको आहे सफ़ा लूस माण्हू आहे, इन जे करे जेको आहे हू सोबर आहे, रहज़न सां जेको आहे तव्हां इहा ॻाल्हि कयो, जंहिंजे करे मीर शाहनवाज़ इहा हामी वाराए थो त मां
रहज़न सां मिली करे इहा कूंज वारो जेको संग आहे पंहिंजे लाइ घुर कयां थो उन खां, ऐं इहो तय थिए थो पियो। ऐं हेॾां जेको आहे आख़िर में जेको सीन लॻे थो उहो लॻे थो इहो त मीर शाहनवाज़ ख़ान जेको रहज़न वारनि खे मथां रहज़न ऐं मुराद वारनि जो जेको फ़ैसिलो जेको ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं होॾां मीर मंसूर ख़ान ॿिन्हिनि धुरनि जे छिकताण खे घटाइण जे लाइ रहज़न वारनि सां बि ॻाल्हियूं हलाए थो, हेॾां मुराद वारनि सां ॻाल्हियूं हलाए थो त जीअं ई पंहिंजो पाण में ठही वञनि ऐं जेको आहे इहे जेको तनाव आहे, जेका इहा झगड़ो आहे, लड़ाई आहे, इहा ख़तमु थी वञे। जंहिंजे करे मीर शाहनवाज़ खे इहा ख़बर पए थी त उहो नथो चाहे त हिननि जो को ठाह थिए। उहो 12 माण्हू घुराए थो मंठार जा की पंहिंजा उनजा वाठा आहिनि जेके ॿाहिरों अचनि था पिया, जेके लिकी पंहिंजो रहज़न वारनि ते हमिलो कनि था। ऐं जंहिंजे करे जेको आहे उहे ईअं सम्झनि त इहो जेको असांजे मथां हमिलो थिए थो त मीर मंसूर ख़ान जो हमिलो थिए थो। ऐं जे इहो सम्झंदा त ऐं मीर मंसूर ख़ान जेका उहो कोशिशि करे थो इन्हनि खे ठाह वारी, उहा उन्हनि जी राय खां वञी वई त इहे मीर शाहनवाज़ ख़ान जी हिकिड़ी चाल आहे। ॾिसूं था त हाणे इहा चाल इन जी केतिरे ताईं बरक़रार रहे थी। छा इहो मीर शाहनवाज़ ख़ान इन चाल में कामयाबु थी वेंदो या इहे जेको आहे रहज़न खे माराइण में कामयाबु वेंदा या मुराद ख़ान वारनि खे माराइण में कामयाबु वेंदो। मीर शाहनवाज़ ख़ान जी चलाकियुनि खे ॾिसंदे इहो महसूसु कजे थो त इहा जेको आहे चालाकी आहे इहा मीर मंसूर ख़ान खे तमामु घणी महांगी पवंदी, जंहिंजे करे जेका उहो कोशिशूं करे पियो उन कोशिशूं असां तव्हां सभिनी खे इहो लॻे थो त उन जूं कोशिशूं बेकार वेंदियूं ऐं इहो ड्रामो अॻिते हली करे अञा वधीक ख़तरनाक थींदो। पर बदक़िस्मती इहा आहे जो हीउ ड्रामो बसि आख़िरी स्पेलनि में आहे। हाणे इन जी आख़िरी क़िस्त कॾहिं अचण वारी आहे इहा का ख़बर न आहे। हाणे ओसी ताईं असां पाण जेको आहे इन शइ जो इंतज़ारु कंदासीं त कॾहिं जेको आहे इन जी आख़िरी क़िस्त ते, छो त हींअर अञा उन जी जेको आहे रिकॉर्डिंग हले पई ऐं जेको आहे आख़िरी शेड्यूल जेको आहे उन आख़िरी शेड्यूल में सभिनी जा वाइंडअप इनशाला थी वेंदा। हाणे ॾिसणो आहे त कहिड़ा कहिड़ा बचंदा आहिनि ड्रामे में ऐं राइटर इन कहाणी खे कहिड़े हिसाब सां पूरो कंदो। जेका हीअ सोप हुई उहा 100 क़िस्तनि खां बि मथे हुई, उनखे मोड़ ॾेई किथे ख़तमु कंदा का ख़बर न आहे। ऐं इहा अवां दोस्तनि ताईं अपडेट पहुचाईसीं। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी हीअ अपडेट अवां दोस्तनि ताईं वॾी रहनुमाई करे साबित थी हूंदी इंशाअल्लाह अज़ीम। वरी जेको आहे कंहिं ॿिए न्यू अपडेट सां अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। ऐं उमेदु कयां थो त जेके हिन दोस्त हींअर अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न करे चुका आहिनि उन्हनि दोस्तनि खे वरी ॿीहर मां गुज़ारिश कंदुसि त दोस्तो मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। आख़िर ॾिसण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿायो ऐं सब्सक्राइब वारे बटन खे बि दॿाए छॾो त जीअं जल्दी में मुंहिंजो हीउ चैनल सतार काज़ी व्लॉग उहो जेको आहे सब्सक्राइब थी वञे। ऐं पंहिंजो कमेंट में पंहिंजो नालो लिखणु न विसारींदा ऐं शहर जो नालो बि ज़रूरु लिखंदा त किथां जा आहियो ऐं जेको आहे कहिड़े शहर जा आहियो, कहिड़े सूबे जा आहियो, कहिड़े मुल्क जा आहियो। इहे सभु ॻाल्हियूं दोस्तो पंहिंजे इन असांजे हिन नंढड़े वीडियो में कमेंट में ज़रूरु लिखंदा त नेक्स्ट में वरी उन्हनि दोस्तनि जा मां नाले सां ऐं शहर जे नाले सां उनजो तारीफ़ बि थी वेंदो। ज़ाहिर आहे पूरी दुनिया ही वीडियो ॾिसे थी पई ऐं जिते जिते असांजा सिंधी भाउर रहनि था, अमेरिका में रहनि था, दुबई में रहनि था, सऊदीअ में रहनि था, जेके बि ॿार जेके असांजा सिंधी भाउर, सिंधी ॻाल्हाइण वारा, सिंधी सम्झण वारा जेके असांजा दोस्त रहनि था पिया, हुननि जे लाइ हीअ रहनुमाई आहे, हुननि जे लाइ हीअ जेको आहे पैगाम आहे। ऐं जन जन जा दोस्त परे रहनि था उन्हनि ताईं मां अव्हां दोस्तनि जा ई पैगाम, अव्हां दोस्तनि जा ई सलाम, अव्हां दोस्तनि जो ई प्यार ऐं साथ उन्हनि ताईं पहुचाईंदो रहंदुसि। अव्हां दोस्त सिर्फ़ु इहो करिणो आहे त पंहिंजो नालो, पंहिंजो कास्ट
ऐं शहर जो नालो लिखी मोकिलियो त जीअं अचण वारे वीडियो में मां उहे अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां। त दोस्तो मां उमेदु कयां थो तव्हां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो आख़िर ताईं वणियो हूंदो। जो अगरि जेकॾहिं वणियो आहे त पोइ कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं दोस्तनि खां हाणे वठंदासीं इजाज़त। चवंदा आहिनि जुदा न फिदा, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंध मारूअड़ा पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअ सिंध। ऐं वठूं था इजाज़त अव्हां दोस्तनि खां। तेसि ताईं आहे असांखे ऐं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।